तिलावत देख कर रश्क करते हैं मलक भी कि अल्लाह ने किया है ये सादात पे करम, हाशिम मिले हैं उनको उमैया नहीं मिला। सिंध समेत सॼे मुल्क में हज़रत अली अलैहिस्सलाम जी विलादत जो ॾिहाड़ो मल्हायो वियो। सिंध जी राजधानी कराची जे गुलशन इक़बाल वारे इलाइक़े इनकम टैक्स कोऑपरेटिव सोसाइटीअ में एडमिनिस्ट्रेटर इक़बाल हुसैन चन्ना पारां इमाम बारगाह शहनशाह बा वफ़ा में हज़रत अली अलैहिस्सलाम जो ॾिहाड़ो मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। जश्न वारी तक़रीब में अलामा रज़ी हैदर ज़ैदी, मौलाना मेहदी अली करीमी, कर्नल ज़वार हुसैन, ग़ुलाम सरवर जोखे, ताज मोहम्मद वसाण, हुसैन बख्श नारेजे, सुलेमान आगरे, अली मोहम्मद मंगरे ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे तोड़े सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु मौला अली जी विलादत जो ॾिहाड़ो सुन्नी शिया सभु ख़ुशीअ सां मल्हाए रहिया आहिनि। हुननि चयो त जंग जे मैदान में भी अली अलैहिस्सलाम पंहिंजे दुश्मन खे छॾे माफ़ करण वारो मर्द मुजाहिद हो। आज का दिन नहायत ही बाबरकत दिन है और आज का दिन उस हस्ती की विलादत का दिन है कि जिसे जहान बशरियत मौलूद काबा के उन्वान से याद करता है। काबे जे वारिस जशन काबा मौलूद काबा जे विलादत जो ॾिहाड़ो आहे। अॼु काइनात में हर पखी परिंदो इंसान अॼु मौला अमीर अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम जे विलादत ते झूमे थो पियो। जब भी आपने मैदान जंग में अपने खिदमात पेश की हैं वो खिदमात खालिसतन लिल्लाह अल्लाह के लिए पेश की गई हैं। आज वो दिन है कि मौलाए कायनात अमीरुल मोमिन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलातु वस्सलाम खाने काबा में खाने खुदा में पैदा हुआ है। पूरी दुनिया में मौला अली अलैहिस्सलाम जा जश्न मल्हाया वञनि पिया ऐं असांखे तमामु ख़ुशी आहे। तक़रीब खां पोइ मनक़बत पढ़ी वई जॾहिं त न्याज़ ऐं लंगर जो बंदोबस्तु पिणु कयो वियो। सिंध जी राजधानी कराचीअ में हज़रत अली अलैहिस्सलाम जे विलादत जो ॾिहाड़ो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। मुक़ररनि जो चवणु हो त हज़रत अली अलैहिस्सलाम बि जंग दौरान पंहिंजे दुश्मननि खे बि माफ़ करे छॾींदो हो। कैमरामैन अली रज़ा ज़ैदी सां बशीर संजराणी, सिंध टीवी न्यूज़, कराची।